मती अध्याय 28। येशूअ जो मौत मां जी उथणु। जॾहिं सबत जो ॾींहुं पूरो थियो त सुबुह साण सवेल मरियम मगदलिनी ऐं याकूब ऐं यूसुफ जी माता मरियम उन क़ब्र ते आयूं जिते येशूअ खे रखियो वियो हो। इहो हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुयो। ओचितो ई उते हिकु वॾो भूकंप आयो, छोकी स्वर्ग मां प्रभुअ जो हिकु दूत उते लथो ऐं हुन क़ब्र जे मुंहं तां उहो वॾो पथर हटाए छॾियईं ऐं पोइ पाण उन जे मथां वेही रहियो। हुन स्वर्गदूत जो रूप बिजलीअ वांगुरु चमके पियो ऐं हुन जा कपिड़ा बर्फ़ वांगुरु सफ़ेद हुआ। जेके पहिरेदार क़ब्र जी पहिरेदारी कनि पिया, जॾहिं उन्हनि स्वर्गदूत खे ॾिठो त उहे ॾाढो ॾकी विया ऐं उन्हनि जो हाल अहिड़ो थी वियो जीअं त कोई मुग़ल माण्हू ज़मीन ते पियो हुजे। उन खां पोइ स्वर्गदूत उन ॿिन्ही स्त्रियुनि खे चयईं, ॾको न, मूंखे ख़बर आहे कि तव्हां येशूअ खे थियूं ॻोल्हियो, जंहिंखे क्रूस ते चढ़ायो वियो हो। उहो हिते कोन्हे, पर पंहिंजे चवण जे मुताबिक़ मौत मां जी उथियो आहे। अचो, तव्हां पाण ई इन जॻह खे ॾिसो जिते येशूअ खे रखियो वियो हो, ऐं हाणे तव्हां जल्दी वञी करे हुन जे चेलनि खे ॿुधायो कि येशू मौत मां जी उथियो आहे ऐं उहो तव्हां खां पहिरियों गलील जे क्षेत्रनि में वञी रहियो आहे। तव्हां उनखे उते ॾिसंदव। यादि रखिजो कि मां तव्हांखे छा चयो आहे। इन ते उहे स्त्रियूं जल्दी ई क़ब्र मां निकितियूं। उहे ॾकियल हुयूं पर वॾे आनंद सां बि भरियल हुयूं। उहे येशूअ जे चेलनि खे उहो सभु ॿुधाइण जे लाइ डुकंदियूं वयूं। जॾहिं अञा उहे रस्ते में ई हुयूं त ओचितो येशू उन्हनि खे मिलियो ऐं संदनि खे चयईं, नमस्कार। उहे येशूअ जे वेझो आयूं ऐं संदसि जे पेरनि ते किरी करे पंहिंजो सीस नवायूं। तॾहिं येशूअ उन्हनि खे ईअं चयईं, ॾको न, पर हाणे वञी करे मुंहिंजे चेलनि खे चओ कि उहे गलील जे क्षेत्र में वञनि। उहे मूंखे उते ई ॾिसंदा। पहिरेदारनि खे रिश्वत ॾियणु। इहे स्त्रियूं अञा रस्ते में ई हुयूं त जेके पहिरेदार क़ब्र जी पहिरेदारी करे रहिया हुआ, उन्हनि मां कुझु ॼणा शहर में आया ऐं उन्हनि जेको कुझु बि थियो हो उन जो सॼो हाल मुख्य याजकनि खे चई ॿुधायूं। सो इन ते मुख्य याजक ऐं पुरनिया पाण में इकट्ठा थिया ऐं उन्हनि मिली करे हिकु मनसूबो ठातऊं। उन्हनि पहिरेदारनि खे ॾाढा पैसा ॾेई करे ईअं चयऊं कि तव्हां माण्हुनि खे ईअं चइजो कि जॾहिं असां राति जो सुम्ही पिया हुआसीं त येशूअ जा चेला अची करे उन जी लाश खे चोरी करे विया। पोइ अगरि इहा ॻाल्हि राज्यपाल पिलातुस जे कननि में पई बि त तव्हां इन जी चिंता न कजो, असां पाण ई उन खे सम्झाए छॾींदासीं ऐं तव्हांखे हर ख़तरे खां बचाए छॾींदासीं। इन ते पहिरेदारनि उन्हनि खां पैसा वठी करे उहो ई कयऊं जीअं उन्हनि खे चयो वियो हो ऐं इन ॻाल्हि खे यहूदी माण्हू अॼु ताईं ईअं ई मञींदा आहिनि। महान आज्ञा ॾियणु। उन खां पोइ ईअं थियो कि येशूअ जा 11 ई चेला गलील जे क्षेत्र में उन पहाड़ ते विया जिते येशूअ उन्हनि खे वञण जे लाइ चयो हो। चेलनि उते येशूअ खे ॾिठो ऐं उन जे अॻियां पंहिंजो सीस नवायूं। पर उन्हनि मां किन खे इन ॻाल्हि जो शक थियो कि येशू सच में मौत मां जी उथियो आहे। येशू उन्हनि जे वेझो आयो ऐं संदनि खे चयईं, मुंहिंजे पिता परमेश्वर स्वर्ग ऐं पृथ्वीअ जो सॼो अधिकार मूंखे सौंपियो अथईं। सो इन करे तव्हां वञी करे सभिनीनि देशनि जे माण्हुनि खे इहा सिख्या ॾियो कि कीअं उहे मुंहिंजा चेला ठहनि ऐं उन्हनि खे परमेश्वर पिता, पुट ऐं पवित्र आत्मा जे नाले सां बपतिस्मा ॾियो ऐं उन्हनि खे उन्हनि सभिनीनि आज्ञाउनि ते अमल करणु सेखारियो जेके मां तव्हांखे ॾिनियूं आहिनि। ऐं इहा ॻाल्हि यादि रखिजो कि इन जगत जे अंत ताईं मां हमेशह तव्हां सां गॾु आहियां।